नाज़रीन, सिंध एक्सप्रेस न्यूज़ में खबर शामिल कंदासीं। गंबट मां ज़ाहिद हुसैन ॼामड़ो जी ज़िले खैरपुर मिरस ऐं नवाब शाह घोटकी जे जिस्कम अॻवाननि जो खोड़ा प्रेस क्लब खां गंबट प्रेस क्लब ताईं पैदल मार्च। गंबट प्रेस क्लब ते अॻवाननि ॾाॾू अतहर सूमरो, अयाज़ कोराई, मक़सूद महेसर, खुरम महेसर, एजाज़ फुलकोटरो, मोहम्मद अली उॼण जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो त जिस्कम चेयरमैन सन्नान खान कुरैशी ऐं ॿियनि कारकुननि खे आज़ादु कयो वञे। उन मौक़े ते जिस्कम जे टिनि अॻवाननि सैयद सज्जाद शाह, हाकिम आरिजो, असगर कोराई पारां जिस्कम चेयरमैन आज़ादु कयो पाण सारण वारे ऐलान ते जिस्कम चेयरमैन सन्नान खान कुरैशी जी अपील। सॼण सिंधी मक़सूद खान महेसर जी अॻवानी याबो खान कारकुननि खे पैगाम पहुचायो। कारकुननि पारां सारण वारे फ़ैसिले खे वापसि वठण वारी अपील खे मान ॾींदे ऐं साड़ण वारो ऐलान वापसि वरितो वियो।